गुजो मां के अपडेट कंदालू। रिपोर्ट करे हुआ शहबाज अली मलाह। गुजे वासी 25 सालन जे नौजवान वकार वलद जानी भुट गली में रव बधी घर जी छित में पाण के टंगे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। चोबो लाहन त नौजवान गिची शहर में मांडणी हलाईंदड़ वालिद खां ख़र्च लाइ पैसा घुरिया, न ॾियण ते गुस्से में अची घर वञी पाण खे रही सां फाहो ॾेई छॾियो आहे। बाद में शहर मां संदसि वालिद घर पहुतो त संदसि पुट घर जी छित मां ॿधल रए में लटकियल हुयो। खेसि सिविल अस्पताल मकली नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कई। वारिस अस्पताल मां लाश ठटे शहर खणाए विया। नौजवान खे मकली ते अबाणी कब्रिस्तान में दफ़नायो वियो। नौजवान जो तॾो काशीगर मुहल्लो ठटो में विछायो वियो आहे। ख़ुदकशी कंदड़ नौजवान वकार शादीशुदा ऐं ॿिनि मासूम ॿारनि जो वालिद हो। संदसि वारसनि जे चवण मूजिबि गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि गुज़िरियल कुझु सालनि खां संदसि ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो। संदसि घरवारा कराची वियल हुआ, जंहिं दौरान हिन पंहिंजे घर में रहो गले में ॿधी पाण खे छित जे काठ सां लटकाए फाहो खाए पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों उझाए छॾियो। ॿी तरफ़ राब्तो करण ते गुजो पुलिस थाणे जे इंचार्ज राजा ज़फ़र राजपूत ॿुधायो त नौजवान जी ख़ुदकशी वारी इतला ते हू ठटे शहर तॾे ते पहुता, जिते संदसि वालिद ॿुधायो त संदसि घर भाती इलाज ख़ातिर कराची अस्पताल वियल हुआ।